सिंध ऑनलाइन स्कूल मज़मून साइंस क्लास 8 बाब पहिरियों सबक 11 मेटाबॉलिज्म। ॾोटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां मेटाबॉलिज्म जे बारे में पढ़ंदासीं। हीउ सबक हिकिड़ो ज़मीनी सबक आहे। बारो असांजी किताब जे 10 सफ़े में जेको लिखियलु आहे उन मां असांखे लॻे थो त फासिद मादा दरअसल मेटाबॉलिक वेस्ट आहिनि, यानी उहा शइ आहे, उहा फारिग या फालतू या इज़ाफ़ी शइ आहे जेका मेटाबॉलिज्म जे करे ठहे थी। ॿिए तरफ़ असां इहो बि ॾिसी आया आहियूं त माइटोकॉन्ड्रिया में जेको अमल थींदो आहे उहो मेटाबॉलिज्म हूंदो आहे, जंहिंमें असांखे तवानाई यानी एटीपी मिलंदी आहे ऐं उहो अमल कार्बोहाइड्रेट ऐं ऑक्सीजन जे मिलण जे करे थींदो आहे असांजे माइटोकॉन्ड्रिया में अंदरि। अहिड़ी तरह ॿई अमल यानी तवानाई जो ठहणु ऐं फासिद मादनि जो ठहणु मेटाबॉलिज्म सां मुतलिक़ आहे। अचो त असां हिन सबक में मेटाबॉलिज्म जे बारे में थोरो ॼाण हासिल कयूं, जीअं असांखे ईंदड़ सबक खे सम्झण में सवलाई थिए। ॿारो मेटाबॉलिज्म दरअसल ॿिनि अमलनि ते मुश्तमिल आहे। उन में हिकिड़ो अमल आहे कैटाबॉलिज्म ऐं ॿियो आहे एनाबॉलिज्म। जेको असां खाधो खाऊं था उहो दरअसल वॾनि माइक्रो मॉलिक्यूल्स ते मुश्तमिल आहे, जंहिंमें कार्बोहाइड्रेट्स आहिनि, प्रोटीन आहिनि, लिपिड्स आहिनि, फैटी एसिड्स ऐं विटामिन्स आहिनि, सभु जेके असांजा ग़िज़ाइत वारा अज्जा ऐं न्यूट्रंट्स आहिनि, उहे वॾनि मॉलिक्यूलनि जा ठहियल आहिनि। पोइ जॾहिं असां उहो खाधो खाऊं था त असांजे माइटोकॉन्ड्रिया में या जिस्म जे ॿियनि हिसनि में उहे जेके वॾा मॉलिक्यूल आहिनि उहे टुटनि था नंढनि मॉलिक्यूलनि जी सूरत में। उन्हनि टुटण खे असां चवंदा आहियूं कैटाबॉलिज्म, ऐं उन टुटण में असांखे एटीपी यानी तवानाई मिले थी ऐं गर्मी मिले थी। उन खां पोइ जॾहिं इहे नंढनि हिसनि में टुटी पिया न, उन मां कुझु हिसा वरी पाण में गॾिजी वेंदा आहिनि ऐं गॾिजी थोरा वॾा हिसा ठाहींदा आहिनि। उन वरी मिलण खे असां एनाबॉलिज्म चवंदा आहियूं, यानी कैटाबॉलिज्म टुटी सफ़ा नंढनि हिसनि में, उन्हनि नंढनि हिसनि जो पाण में जमा थी थोरा वॾा मॉलिक्यूल ठाहिण खे असां एनाबॉलिज्म चवंदा आहियूं। ऐं ही ॿई अमल जेके मिलियल हूंदा आहिनि ॿिन्ही खे शामिल कबो आहे गॾु, उहे असांजा ठहंदा आहिनि मेटाबॉलिज्म। सो मेटाबॉलिज्म इहो अमल आहे। खंड त असांखे ख़बर हूंदी, असां खंड जो हिकु मॉलिक्यूल ॾिसूं त उहो खंड जो मॉलिक्यूल असांखे तक़रीबन हीअं नज़र ईंदो। हिन में जेको आहे उहो असां ही कार्बन आहे, ही ऑक्सीजन आहे ऐं ही अच्छा जेके आहिनि उहे हाइड्रोजन जा आहिनि। त अहिड़ी तरह जेको आहे खंड जो मॉलिक्यूल आहे, ऐं खंड जे मॉलिक्यूल में उन खां पोइ वरी जो क्रिस्टलाइज़ेशन जे लाइ छो क्रिस्टल हूंदो आहे न ठहियल खंड जो, उन में पाणीअ जा ॿिया मॉलिक्यूल बि जेको आहे उन चौधारी शामिल थी था वञनि। सो ही हिकिड़ो तमामु कम्पलेक्स क़िस्म जो उनजी मॉलिक्यूलर डिज़ाइन आहे, मॉलिक्यूल ठहे थो। पोइ जॾहिं असां खाऊं था त इहो मॉलिक्यूल टुटे थो। मॉलिक्यूल टुटे छा में थो? मॉलिक्यूल टुटे थो जेको आहे ॿिनि मादनि में। जॾहिं असां उनखे इस्तेमालु था कयूं उन मां हिकिड़ो कार्बन ऐं ऑक्सीजन था मिलनि, ऐं उन खां पोइ उन मां ठहे थो कार्बन डाइऑक्साइड, ऐं ॿियो छा थो थिए, उन मां जेको हाइड्रोजन आहे उहो ऐं ऑक्सीजन मिलनि था, उन मां असांखे H2O असांखे ख़बर आहे त पाणी आहे, वाटर वेपर्स आहिनि। सो अहिड़ी तरह हिन मां जेको आहे उहो टुटी ऐं ॿ जेको आहे उहो टुटी ऐं उनजो जो इस्तेमालु थी हिन मां ॿिनि क़िस्मनि जा मादा असांखे मिलनि था, जेके असांजा फालतू यानी फासिद मादा आहिनि। सो हाणे थिए छा थो त जेको पॉलीमेर आहे यानी वॾो माइक्रो मॉलिक्यूल असांखे मिलियो आहे, उहो ग़िज़ा में अचे थो असांजे जिस्म में। उन खां पोइ असांजो जिस्म एंजाइम्स यानी गुदूद जेको आहे उहो कढे थो। ही पॉलीमेर ऐं एंजाइम पाण में मिलनि था त उन मां हिकिड़ो कम्पलेक्स ठहे थो। उन कम्पलेक्स जे ठहण जे करे केमिकल रिएक्शन थो थिए ऐं उन मां जेको आहे उहो मोनोमेर्स था ठहनि, यानी पॉलीमेर टुटी नंढनि जेके मॉलिक्यूल में ठहे थो ऐं तवानाई ख़ारिज करे थो। इन खे असां जेको आहे कैटाबॉलिज्म चवंदा आहियूं, ऐं ज़ाहिर असांजी एंजाइम वरी वापसि फारिग थी थी वञे। ॿिए तरफ़ जेके मोनोमेर्स आहिनि जेकॾहिं उहे असांखे मिलनि था, जेके हितां मिलिया, उहे जॾहिं एंजाइम सां मिलनि था उहे पाण में गॾिजी वरी ॿिया पॉलीमेर था ठाहिनि ऐं उन में बि असांखे तवानाई मिले थी, एंजाइम फ्री थी वञे। इन खे असां एनाबॉलिज्म चवंदा आहियूं। सो हाणे असांखे ख़बर पए त कैटाबॉलिज्म ऐं एनाबॉलिज्म मिली ऐं उहे ठाहींदा आहिनि
मेटाबॉलिज्म मेटाबॉलिज्म पर जेकॾहिं असां प्रोटीन जो मालिक्यूल ॾिसूं त प्रोटीन जो मालिक्यूल त खंड जे मालिक्यूल खां अञा वधीक कम्पलेक्स आहे। तव्हां ॾिसी सघो था त केतिरो वॾो मालिक्यूल आहे। इन में जेके नीरा आहिनि उहे हाइड्रोजन जा आहिनि, जेके सावा आहिनि उहे नाइट्रोजन जा आहिनि, ॻाढ़ा मालिक्यूल जेके आहिनि उहे कार्बन जा आहिनि, ऐं जेके अछा बि था नज़र अचनि उहे आहिनि ऑक्सीजन जा। त हिन में ॾिसो त 4-5 एलिमेंट आहिनि ऐं उहे कहिड़ी तरह पाण में जेको आहे उहो कम्पलेक्स तरीक़े सां जुड़ियल आहिनि। इहे बि जॾहिं कैटाबॉलिज़म थिए थी त उहे नंढनि नंढनि ग्रुपनि में ठहनि था ऐं हुन में हिकिड़ो अमीनो ग्रुप थो ठहे ऐं ॿियो कार्बोक्सिल ग्रुप थो ठहे। जॾहिं ही ॿई ग्रुप पाण में मिलनि था त उहे ठाहिनि था अमाइनो एसिड्स। और अमाइनो इन्हनि जेकर था चवनि जो जेको नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन सां मिली जेका गैस थी ठहे NH3 जंहिं 3 मालिक्यूल 3 एटम ऑक्सीजन हाइड्रोजन जा आहिनि, हिकिड़ो नाइट्रोजन जो आहे। इन गैस खे असां जेको आहे अमोनिया गैस चवंदा आहियूं। ये अमोनिया गैस आहे। सो उन जो जेको मालिक्यूल ठहे थो NH जेको हुन जो ग्रुप ठहे थो उन खे असां जेकर अमीनो चवंदा आहियूं अमोनिया जे करे, ऐं उन सां जेके बि एसिड ठहनि थियूं उनखे असां अमीनो एसिड चवंदा आहियूं। सो इहे अमीनो एसिड ख़तरनाक आहिनि ऐं उहे ज़हरीलियूं आहिनि, असांजे जिस्म लाइ बि ज़हरीलियूं आहिनि। ऐं जेकॾहिं असांजे रत में शामिल थी असां जिस्म जे ॿियनि हिसनि में हली वयूं त उहे असां लाइ नुक़सानकार थींदियूं आहिनि। उन जे करे असांजे चेहरे में अमीनो एसिड खे यूरिया में तब्दील कयो वेंदो आहे त जीअं उहे ॿियनि हिसनि लाइ नुक़सानदार साबित न थियनि। ॿारो हिन ते असां पंहिंजे अॼोके सबक जी फुलाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।